अस्सलाम वालेकुम दोस्तों, परवानो ऑफिशियल ते आरिफ कलादी ऐं मुंहिंजो दोस्त तव्हांजो पंहिंजो परवेज़ परवानो। अस्सलाम वालेकुम अस्सलाम दा शाल वाला खुश आहियो केलो को पिया ठीक ठाक। अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तमां आहियां तव्हांजो पंहिंजो परवेज़ परवानो। हिन वक़्तु असां पंहिंजो प्यारो दोस्त पिरी आरिफ कलादी असां वटि आया आहियूं जेको बेकरी जो कमु करे रहियो आहे। ॾिसी सघो था हिते बेकरी जो कमु हलियो आहे। हिनखे वांदि काई फुर्सत मिले कोन पई। यार खे जेको आहे अॼु टाइम मिलियो फ़ोन कई असांखे चई अचो त कचहरी बि कयूं हाल अहिवाल कयूं चांहि जी चुस्की बि हणूं। इन करे यार वटि पहुताऊं ॿियो सभु केरु लॻो पिया सर तव्हांखे असां हिते पंहिंजी जेको दिलमुराद बेकरी में जी जी वेलकम चऊं था। ऐं महिरबानी। एतिरा ॾींहं थी विया हुया जी जी पोइ परवानो ऑफिशियल ते पोइ वीडियो रिकॉर्ड न थियो हुयो। स्टेज ड्रामे खां पोइ इहो को मसरूफ़ियत ऐं असांजी रिहर्सलूं उन खां पोइ ॿिया कमकार मां बि हिते मसरूफ़। इन करे अॼु परवेज़ परवाने खे मूं चयो त अॼु अचु थोरो मशवरो कजे ऐं उन खां पोइ असां पंहिंजा वीडियो रिकॉर्ड कजनि। जी साईं ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे प्रोग्राम हुई त ॿिए ॾींहं ते असांजो जी। तव्हांखे ख़बर आहे इहो जेको प्रोग्राम गॾिजी सॼी करे पछताओ। इन जी मसरूफ़ियात हुई। ॿियो हाणे गर्मियूं अची वियूं वरी कमकार हुया वरी ॿ टे ॾींहं जेका बाद कमु हुयो हा। उन कल्ह खीर सां मां जेको आहे कल्ह मोटी आयूं आहे वरी तव्हां फ़ोन कई तव्हां वटि आया आहियूं अलाह ख़ैरु कंदो। हाणे पंहिंजे व्लॉग जा जेके वीडियो आहिनि यूट्यूब जा वीडियो आहे फेसबुक ते ॾींदा आहियूं जेको हाणे इंशाअल्लाह ताला सुत जी शुरू कंदासीं। गर्मी बि आहे वरी वांदि कई कढणी पवंदी आहे। गर्मीअ खे ॾिसंदासीं त पोइ कमु न थींदो। पोइ इन करे टाइम कढी करे शाम जो टाइम थियो या सुबुह जो सवेरे टाइम थियो इहो प्रोग्राम कंदासीं पंहिंजा वीडियो ठाहींदासीं। असल में तव्हां सभिनी दोस्तनि खे जेको परवानो ऑफिशियल जा सब्सक्राइबर्स जेके दोस्त आहियो तव्हां सभिनी ख़बर आहे त परवेज़ परवानो जेको ठेकेदार बि आहे उन वटि मज़दूर बि आहिनि मिस्त्री बि आहिनि। जॾहिं बि को कमु माना हूंदो आहे शिकारपुर में जेको आहे सो जेको सुकून सां हूंदो आहे। पर हाणे हिन जो कमु जेको हले थो जैकाबाद में इन करे ड्रामे खां फ़ौरन बाद जेको इहो कमु मिलियो आहे इन जे करे बि थोरो वीडियो रिकॉर्ड जेको आहे कोन थी सघिया आहिनि। इंशाअल्लाह ताला सुभाणे खां वठी हर रोज़ वीडियो ॾींदासीं। हर रोज़ तव्हांखे हिकिड़ी नई इंटरटेन ॾींदासीं नई मालूमात ॾींदासीं।